खबर शामिल कंदासीं कराची खां ट्रांसपोर्ट खाते पीपुल्स पिंक एंड नॉर्मल टैक्सी सर्विस शुरू करे छॾी। पीपी चेयरमैन जी अगवाणी में नई सर्विस शुरू कई वई आहे। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे मनसूबे जो मक़सद औरतुनि खे बाइख्तियार ऐं सफ़र के महफूज़ बणाइणु आहे। सीनियर सूबाई वज़ीर जो चवणु आहे त मनसूबे जो मक़सद सूबे में माहौल दोस्त ट्रांसपोर्ट के हथी ॾियणु आहे। सिंध हुकूमत ट्रांसपोर्ट के निज़ाम के जदीद बणाइण लाइ पुरज़म आहे। एक भेरो ॿीहर आवाज़ अहम खबर शेयर कंदासीं कराची खां ट्रांसपोर्ट खाते पीपुल्स पिंक एंड नॉर्मल टैक्सी सर्विस शुरू करे छॾी। अव्हां खे ॿुधाए रहिया आहियूं पीपी चेयरमैन जी अगवाणी में नई सर्विस शुरू कई वई आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे मनसूबे जो मक़सद औरतुनि खे बाइख्तियार ऐं सफ़र के महफूज़ बणाइणु आहे। मनसूबे जो मक़सद सूबे में माहौल दोस्त ट्रांसपोर्ट के हथी ॾियणु आहे। सिंध हुकूमत ट्रांसपोर्ट जे निज़ाम के जदीद बणाइण लाइ पुरज़म आहे। तफ़सील मालूम कंदासीं शहजाद जलबाड़ी खां। जी शहजाद, अपडेट कजो कहिड़ा तफ़सील आहिनि। जी बिल्कुल, पब्लिक ट्रांसपोर्ट के निज़ाम में हिकिड़ो इनकलाबी तब्दीली आई है जो ट्रांसपोर्ट खातो है सिंध जो उन पीपुल्स पिंक एंड नॉर्मल वज़ीर सिंध के शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की रहनुमाई में जेका है यह नई सर्विस शुरू कई वई है। मनसूबे जो मक़सद है तो औरतन के बाइख्तियार ठाहिण ऐं सफ़र के महफूज़ बणाइण ऐं सूबे सजे सूबे माहौल दोस्त ट्रांसपोर्ट जेका है उनके जेको वधारो ॾियण ऐं उनजो मक़सद इहो आहे त जेको माहौल दोस्त ट्रांसफर चवणो कैंड नॉर्मल टैक्सी सर्विस मनसूबे जो है वो सिंध जे लाइ हिकिड़ो तारीख़ी कदम है, तारीख़ी संग मेल है। निज़ाम जेके मुख़्तलिफ़ जेके तबका आहिनि उन्हनि जे लाइ पुरज़म आहे। इन बाबति सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण ट्वीट पिणु कयो आहे। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।